नहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिमु अला रसूलिल करीम। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। राय इस्लाम में तमाम दोस्तन की खुशामदीद। प्यारा दोस्तों, अज बेहतरीन मालूमात खणी ताजी खिदमत में हाज़िर थियो आहियां। यकीन अवां खे पसंद ईंदी सो ही आहे त अज सूमर जे ॾींहं जो मुख़्तसिर तारुफ़ ऐं कुछ फज़ीलतूं अवां जी खिदमत में अर्ज़ कंदुसि। पर उन खां अॻु में अवां सां गुज़ारिश आहे त जेकॾहिं अवां असांजो चैनल सब्सक्राइब नाहे कयो त असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं गॾोगॾु घंटी जे निशान ते क्लिक कयो ताजो असांजी हर अचण वारी नई मालूमात तव्हां ताईं आसानी सां पहुची सघे। प्यारा दोस्तों, सूमर जो ॾींहुं मुबारक ॾींहुं आहे ऐं हिन में सफ़र इख्तियार करण ऐं तजारत वग़ैरह कारोबार वग़ैरह करण में काफ़ी बरकतूं आहिनि। हज़रत अनस बिन मालिक रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रिवायत आहे त फरमाइनि था त नबी करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम खां जॾहिं सूमर जे ॾींहं जे मुतालिक़ पुछो वियो, अर्ज़ु कयो वियो त नबी पाक सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम फरमायो त हीउ सफ़र ऐं तजारत जो ॾींहुं आहे। सहाबा किराम अलैहिम रिदवान अर्ज़ु कयो, या रसूलल्लाह सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम उहो कीअं? पाण फरमायूं त हज़रत शीस अलैहिस्सलाम हिन ॾींहं ते यानी सूमर ते तजारत जे लाइ सफ़र कयो त अल्लाह पाक उनखे उन में नफ़ो ॾिनो ऐं उनखे उन तजारत में कारोबार में फ़ाइदो पहुतो। त प्यारा दोस्तों, सूमर जी ॾींहं जा जेके सो काफ़ी ॿिया वाक़ियात बि आहिनि जेके मुख़्तसिर अवां जी खिदमत में अर्ज़ु कयां थो। सूमर जे ॾींहुं नबी करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जिन जी विलादत बासादत थी ऐं सूमर जे ॾींहुं हज़रत जिब्रील अमीन अलैहिस्सलाम नबी करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जिन ते पहिरीं मरतबा नाज़िल थिया ऐं सूमर जे ॾींहुं उम्मत जा अमाल नबी पाक सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी खिदमत में यानी नबी पाक सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी दरबार में पेश कया वेंदा आहिनि। ऐं सूमर जे ॾींहुं मक्को पाक फ़तह थियो ऐं सूमर जे ॾींहुं आसमान जा दरवाज़ा खोलिया वेंदा आहिनि ऐं गुनाहगारनि मुस्लमाननि जी बख़्शिश ऐं मग़फ़िरत कई वेंदी आहे। नबी करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम फरमायो त जेको माण्हू सूमर जी राति ॿ रकात नफ़िल हिन तरह पढ़े, ॿ रकात नमाज़ नफ़िल हिन तरीक़े सां अदा करे, हर रकात में सूरह फ़ातिहा ऐं 25 मरतबा सूरतुल इख़लास यानी कुल हुवल्लाहु अहद सलाम वराइण खां बाद 15 मरतबा आयतुल कुर्सी पढ़े, 15 मरतबा इस्तिग़फ़ार पढ़े त अल्लाह पाक उन जो नालो जन्नतिन जी लिस्ट में लिखी छॾींदो आहे। अल्लाह पाक उन जो नालो जन्नतिन जी लिस्ट में लिखी छॾींदो आहे ऐं उन जा सभु ज़ाहिरी गुनाह माफ़ कया वेंदा आहिनि। हर आयत जे बदिले में हज ऐं उम्रे जो सवाबु अता कयो वेंदो आहे। जेकॾहिं उहो माण्हू हिकु सूमर खां ॿिए सूमर ताईं इन जे दरमियान इन जे विच में जेकॾहिं वफ़ात करे वियो त अल्लाह पाक उन्हनि खे उन माण्हू खे शहीदनि में दाख़िल फ़रमाईंदो आहे यानी उनखे शहादत जो रुतबो अता फ़रमाईंदो आहे। त प्यारा दोस्तों, सूमर जे ॾींहं जूं काफ़ी फ़ज़ीलतूं आहिनि, लेकिन उन्हनि मां कुझु मुख़्तसिर अवां जी खिदमत में अर्ज़ु कयुमि ऐं मुख़्तसिर तारुफ़ अवां जी खिदमत में अर्ज़ु कयुमि। प्यारा दोस्तों, अल्लाह पाक असां तव्हां सभिनी खे अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। इहो हो सूमर जे ॾींहं जो मुख़्तसिर तारुफ़ ऐं कुझु फ़ज़ीलतूं। वरी नई मालूमात में अवां जी खिदमत में हाज़िर थींदुसि। तेसीं ताईं इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।